नाज़रीन असां सिंध में पानी खोट वारी सूरत हाल ऐं ख़ासि तौर कोटली बैराज ते जेका वीरानी वारी सूरत हाल आहे उन बाबति जामशोरे जे कुझु समाजी अॻवाननि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। मूंसां गॾु मौजूदु आहे जामशोरे जो हिकु समाजी अॻवान सागर आलमाणी। साण सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, हिननि ॾींहंनि में दरिया में मौज हूंदी आहे, पर तव्हां ॾिसो त कोटली बैराज जी डाउन स्ट्रीम में वारी पई उॾामे। कीअं था ॾिसो सूरत हाल खे? साईं, अवां पाण ॾिसो पिया था, अवां खे जसो हुजे, टोटल सिंधी मीडिया खे जसो हुजे जन हिन सिंधु जे लाइ रिपोर्टूं ठाहे ऐं आवाज़ु उथारियो आहे। 25-30 सालनि खां वठी जॾहिं खां वठी हिननि नवाज़ शरीफ़ जो 93 वारो दौरु आयो त धाड़ेलनि जो जवाज़ ॼाण आहे, सिंध जा ॿेला कटणु शुरू कया त असां उन टाइम में ई सम्झी वरितो त हीअ धाड़ेलनि जे ख़िलाफ़ु ऑपरेशन न आहे, पर हीअ ॿेला कटे सिंध जे सिंधु खे सुकाईंदा। ऐं हलंदे हलंदे उहा साॻी पोज़ीशन थी। अॼु अवां ॾिसो पिया था त हीअ सिंधु अल मंज़र वटि जेको कोटली बैराज खां हिन मौसम में छोलियूं आणी रोड ते हलंदे माण्हू खे चुमियूं ॾींदो हुयो, भाकुरनि में भरींदो हुयो। अॼु उहो सिंधु आहे जंहिंजे असां पेट में जे बीहूं था त असांखे ॻोढ़ा था अचनि। असां इहे ॼाणी वाणी जेको सो सिंधु खे सुकायो आहे। उतां पंजाब खां केतिरा ई कैनाल वहनि पिया था, केतिरा ई जेको सो उते डैम ठाहिया विया आहिनि, बैराज ठाहिया विया आहिनि। पर अॼु जेको सो हिते असांजे हिन कोटली बैराज खां हेठि वारी पई थी उॾामे, समुंड ताईं पाणी कोन थो पहुचे, तुमर जा ॿेला ख़तमु थी विया, मच्छी ख़तमु थी वई, मुहाणनि जे लाइ जेको सो हिते कुझु न बचियो आहे। ऐं उन सां गॾोगॾु जेका ज़रायत आहे असांजी, अवां ॾिसो था त हीअ असांखे चेट ऐं कती वारी मौसम में जेको सो हिननि फ़सुलु हिकिड़ो करे छॾियो आहे, पर उहो बि असांजो कती बि हींअर बर्बाद आहे, बदीन खां वठी। ऐं जेको सो तव्हां लाड़काणे जे जेको इलाइक़नि में जेके उन्हनि पंहिंजो राइस जा आहिनि फ़सुलु, त उहे बि जेको सो हींअर रड़ियूं पिया था कनि। चेट में बि तव्हां ॾिसंदो त विचोले खां वठी पूरा इलाइक़ा चेट में पाणी असां वटि नथो पहुचे। त असां सम्झूं था त हीअ ॼाणी वाणी सिंध खे तबाह ऐं बर्बाद कब्ज़ो करण बि हूंदो आहे, त कब्ज़े में बि जेको सो काके न काके को रिलीफ मिलंदो आहे। पर असीं सम्झूं था त असांखे ही कहिड़े दर्जे जा ऐं हिन धरती जो वारिस बि नथा सम्झनि जो असांजे वसीलनि ते त हिन क़ाबिज़ आहिनि, पर असांजो सिंधु जेको असांजो साह आहे उन ते बि जेको सो ही क़ाबिज़ थी सुकाए ऐं असांजो जेको पीअण जो जियापो ऐं असांजे जियापे जो ज़रियो उहो कसे छॾियो अथनि। हाणे नाज़रीन असां हिकु ॿिए समाजी अॻवान मोहम्मद इब्राहिम अब्बासी साहिब सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हू मशहूरु पाणी माहिर ANG अब्बासी जो भाइटियो पिणु आहे। साईं, सिंध में शदीद पाणी जी खोट आहे, तारीख़ी पाणी खोट आहे। हिननि ॾींहंनि में जॾहिं दरिया मौजुनि में हूंदो आहे त तव्हां ॾिसो त डाउन स्ट्रीम में वारी पई उॾामे। हूअं त माज़ी में थींदो रहियो आहे त हिन सूरत हाल ते सिंध पंहिंजो भरपूर एहतजाज रिकॉर्ड कराईंदी आहे। तव्हां छा था सम्झो त हिन कहिड़ी सूरत हाल ते जेको एहतजाज सिंध मां थियणु घुरिजे आहे उहो थिए पियो या बिल्कुलु ख़ामोशी आहे? अदा एहतजाज त थोरी लेवल ते थियनि पिया पूरी सिंध में, ईअं न त रुॻो कंहिं मख़सूस जॻह ते, थोरी लेवल ते। छो त ज़ाहिर आहे हिते असांजो जेको आवाम आहे उहो अॼुकल्ह जा जेके हुकुमरान आहिनि उन जे ताबे, उन्हनि सां जेको आहे इहा वेदन आहे त हू उन्हनि खे पंहिंजे मक़सद जे लाइ इस्तेमालु कनि पिया। जीअं हाणे पाणी जो मसइलो हेॾो सारो लॻो पियो आहे, ज़ाहिर आहे पाणी चोरी बि थिए थो, ईअं न आहे त पाणी चोरी नथो थिए, पाणी चोरी बि थिए थो कि मख़सूस माण्हू जेको आहे सो उनखे चोरी कनि था पिया, इहा ॻाल्हि कोन्हे। पर ओवरऑल जेको आहे सिंध सां ज़ुल्म आहे। चयो वञे थो त मथां खां पाणी खोट आहे, सॼे मुल्क में पाणी खोट आहे, ग्लेशियर्स कोन ॻरिया आहिनि, बरसाति घुर्बल कोन पई आहे। पर उन सूरत हाल में पंजाब जेके आहिनि फ्लड कैनाल्स वहे पियो, चश्मा झेलम लिंक कैनाल वहे पियो, तौंसा पंजनद कैनाल वहे पियो। पर सिंध जा जेके सिंध जूं इख़्तियारियूं आहिनि, आपाशी वज़ीर आहे, उहे रुॻो ठला बयान ॾियण ताईं महदूद आहिनि। तव्हां छा था सम्झो त हथरादू खोट आहे या हीअ जेका हेॾी सारी खोट पैदा थी आहे उहा वॾी खोट कुदरती खोट आहे? जेका ही हिन वक़्तु सिचुएशन आहे उन मुताबिक़ त हथरादू खोट आहे। जॾहिं चश्मा झेलम लिंक कैनाल ऐं थल कैनाल वहनि था पिया, उन्हनि खे तव्हां मुसलसल बंदि ई कोन था कयो पिया, त असां कीअं चऊं त जेको आहे सो हीअ जेका आहे सा कुदरती खोट आहे?
पोइ वज़ीरनि जे ठलनि बयाननि सां पंजाब इहे केनाल बंदि करे छॾींदो? न, सवाल ई पैदा नथो थिए, सवाल ई पैदा नथो थिए। जॾहिं प्राइम मिनिस्टर ऑफ पाकिस्तान जेको आहे उनजे चवण खे ई कोन था मञनि पिया। तंहिं वक़्त में शायदि यूसुफ रज़ा गिलानी साहिबु प्राइम मिनिस्टर पाकिस्तान हुयो, उन बि इहा ई ॻाल्हि कई त बाबा हीउ थल केनाल बंदि कयो, पर उन टाइम ते बि इहा शइ बंदि कान थी हुई। त अॼु बि उहा ई साॻी पोज़ीशन आहे पई त सिंध खे हर हालत में उन्हनि खे बंजर करिणो ई करिणो आहे, चाहे कुझु बि कयो तव्हां। छो त इहे कालाबाग डैम आहे, वाशा डैम आहे, कंट्रास डैम आहे, या तव्हांजो तरबेला डैम आहे, या रावल डैम आहे, इहे सभई डैम आहिनि पंहिंजी जॻह ते। उहे जेके मुआइदा तव्हां अॻु में करे चुका उन्हनि ते हिन महिल ताईं अमल केतिरो आहे को अमल? उन ते त को अमल कोन्हे को। छा मसइले जो हल आहे, कीअं मसइलो हल थींदो? अदा मसइलो इहो आहे त इन जे लाइ मुसलसल हिकिड़ी कंप्लीटली, मां त ईअं चवंदुमि त सिंधी माण्हू जेको बि आहे उहो कंप्लीटली जेको आहे, या हुक्मरान जेके आहिनि या असांजा जेके नुमाइंदा आहिनि उन्हनि खे मजबूर कनि, ॿुधो साईं, एहतिजाजनि जे थ्रू उन्हनि खे मजबूर कनि त उहो इन जे लाइ को अहिड़ो मुआइदो, को अहिड़ो अकार्ड ठाहिनि जंहिं ते अमल थी सघे। बाक़ी रुगो पना भरण सां ऐं उन सां गॾोगॾु जेको आहे उन्हनि खे फाइल जी ज़ीनत बनाइण सां इहो मसइलो हल कोन थियो। नाज़रीन, जवाबु ॼाणाए वञे थो त सॼे मुल्क में पाणी जी खोट आहे, तंहिंजे करे सिंध में पाणी नथो छॾियो वञे। पर इन सूरत हाल में असां ॾिसूं था त पंजाब जेके तकरारी केनाल्स आहिनि, फ्लड केनाल्स आहिनि, उहे वहाए रहियो आहे ऐं वॾी ॾाढ मुड़सी सां वहाए रहियो आहे। पर उन आॾो उनखे रोकण लाइ असांजियूं जेके सिंध जूं इख़्तियारियूं आहिनि उहे ठला बयान ॾियण ताईं महदूद आहिनि। अॼु जी जेका फिगर आहे, सखर बिराज जी डाउन स्ट्रीम ते 16,000 क्यूसेक खां वधीक पाणी जो वेकिरो, पर कोटली बैराज ते फ़क़ति अप स्ट्रीम ते 5,000 क्यूसेक खां कुझु थोरो वधीक पाणी पहुची सघियो ऐं डाउन स्ट्रीम ते रुगो 100 क्यूसेक पाणी वही रहियो आहे। सखर खां कोटली ताईं 11,000 क्यूसेक पाणी केॾांहुं वञे थो। सिंध में इहे बि इल्ज़ाम लॻाए वञनि था बासर माण्हुनि ते, सियासी माण्हुनि ते, त अॻु में ई पाणी जी खोट आहे, पाणी जेको थोरो घणो पुॼे थो उन ते कब्ज़ो कयो वञे थो, पाणी चोरी कयो वञे थो। बहरहाल इन सूरत हाल ते हिकु ॿियो सियासी समाजी अॻवान असां सां मौजूदु आहे, अमानुल्लाह चांडियो। साण सां ॻाल्हि ॿोल कयूं था। साईं, चयो वञे थो त पाणी जी खोट ओवरऑल आहे सॼे मुल्क में, मथां पंजाब खां पाणी न पियो अचे, पर सिंध में इहे बि इल्ज़ाम लॻनि था बासर माण्हुनि ते त उहे ॾाढ मुड़सी करे मुंड जा जेके बासर सियासतदान आहिनि, बासर वॾेरा आहिनि, उहे पोछड़ जे आबादगारनि जो पाणी चोरी करे वञनि था। तव्हां छा चवंदो हिन सूरत हाल ते? रवारनि जीअं सिंध जीअं लतीफ़ जी आलम इंसानियत मौजा साईं, असल में हक़ीक़त इहा आहे त सभ खां पहिरियां हिन वक़्तु सोशल मीडिया ते अची वियो आहे त ग्लेशियर गर्मीअ जे करे एतिरा पघिरिया आहिनि जो ग्लेशियर पघरण जे करे सिंधू दरिया, हीअ शींहं दरिया, हीअ मस्त मेहराण दरिया, पुलियूं जेको आहे सो ड्राहे ऐं हेॾे वहकरा शुरू कया अथसि। उन जो तव्हां सूरत हाल इहा पाण ॿुधाई त 16,000 क्यूसेक जेको आहे सो सखर वटि अचे थो ऐं बाक़ी हेॾे इहो बि सौ सिधो कूड़ आहे त सखर वटि 16,000 आहे। जॾहिं 16,000 सखर वटि आहे त हेॾे औरते जेको आहे पाणी केॾांहुं थो वञे पियो, इहो बिल्कुलु ग़लति आहे। असल में जेके फिल्ड कैनालियूं जेके पंजाब जूं आहिनि, पाणी पहिरें नंबर ते उहे खणी थियूं वञनि। जेके 16,000 क्यूसेक ॿुधायां पियो उहो सखर बैराज जी डाउन स्ट्रीम जा आहिनि। इहे केनाल अप स्ट्रीम में थिया न, इहो माना उन खां केनाल्स खां पोइ वाधू पाणी थो ॿुधायां। त हाणे असां इन ॻाल्हि खे त रद्द था कयूं पिया न, त उहो पोइ हेसी ताईं छो नथो पहुचे, जॾहिं त असां वटि हिते इहा हालत आहे त 16,000 उहे विच ते केॾा गुम थी था वञनि पिया। हाणे उन में इहो ई सबबु आहे त हीअ सभु इंस्ट्रक्शन हिदायतुनि वफ़ाक़ पंजाब जी ते हलनि पिया ऐं उहे जीअं चवनि था अंगा अखर पेश कयो उहे ई पेश कनि था पिया। गैस, तेल या सोन वञी धरती खां सवाइ हाणे सिंधू दरिया जो इहो चुको पाणीअ जो बचो आहे, जंहिं ते असांजी सारियाल, जंहिं ते असांजो वौण, जंहिं ते असांजो कमंद, जंहिं ते असांजो केलो, जंहिं ते असांजी कणिक इहा पैदाइश थी थिए। इहा असांजे साह जो जेको जीअदान आहे, चइजे उन जीअदान ते बि इहो कब्ज़ो करे पाणीअ ते कब्ज़ो कयो थो वञे। हीअ जेका शदीद पाणी जी खोट हूंदी, छा सिंध जी मुआशी ऐं समाजी हालतुनि ते असर हुन जा पवंदा? सॼण साईं, हक़ीक़त असां सोशल वर्कर, समाजी अॻवान ऐं इंसान दोस्त माण्हू जेके आहियूं न, उहे जॾहिं हीअ हालत ॾिसूं था त असांजे जो ईअं करे सम्झो त हीअं लूण थी थो पए पियो त हीअ सूरत हाल किथे बीहंदी।
सिधी ॻाल्हि आहे तव्हां ॾिसो पिया त इन बुख बदहाली जेका गुज़िरियल साल अञा अॻिले हिन साल त सफ़ा सारियाल वारो इलाइक़ो तबाह लॻो पियो आहे। हेॾां वारो इलाइक़ो जंहिंजा 8 एकड़ हुआ उन्हनि 2 एकड़ बि मस जीअं वण कया आहिनि। उन्हनि जी इहा हालत थींदी त धाड़ा फुरियूं सिंधियुनि जो सिंधूअ में साहु आहे ऐं साहु त सुको पियो आहे। छा कैफ़ियत आहे सिंधियुनि जी? सिंधू साहु आहे, सिंधियुनि जो त छा आहे, सिंधू साहु आहे, सिंधू असांजे जियापे जो आहे, सिंधू असांजे नसुलनि जो आबियारी आहे, सिंधू असांजी ज़िंदगियुनि जो, असांजे तारीख़ जो, असांजी सकाफ़त जो, असांजी ज़िंदगी सिंधू आहे। सिंधू हज़ारनि सालनि खां वहे पियो, उन खे रोकनि था त छा साहु ईअं ई ख़तमु कबो आहे, कंहिंजे निड़ीअ ते लत ॾियणु इहा ई आहे, ॿियो छा चई सघिजे थो इन लाइ। अफ़सोस थिए थो जो हिन वक़्तु दरिया में दहशत आहे न दम आहे। बाक़ी दरिया जो सुकल पेट ऐं उॾामंदड़ वारी ॾिसी ख़ौफ़ थिए थो त हिन वक़्तु सिंधू दरिया ते धाड़ो हणी सिंधू दरिया जी हालत हीअ कई वई आहे। हिकु पासे हज़ारे मुहाणा बेरोज़गार थी विया आहिनि त ॿिए पासे लखे आबादगार परेशान आहिनि, छाकाणि त संदन फ़सुल तबाह थी विया आहिनि। सॼी सिंध में हालत हाणे इहा आहे जो पीअण जो पाणी बि अणलभ थी वियो आहे। बहरहाल धणीअ दर इहा ई दुआ आहे त शाल सिंधूअ जो ओज मोटी अचे ऐं सिंध जूं रौनकूं बहाल थी वञनि, मुहाणनि खे बि पंहिंजो रोज़गार मोटी मिले ऐं सिंध जा आबादगार बि ख़ुशहाल थियनि। इन सां गॾु कोटली बैराज खां इरफान अली बुघे ऐं कैमरामैन यासिर कुरई खे ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।